अस्सलाम वालेकुम। अज वरी कुछ मां तव्हां सां शेयर थी कयां। आज फिर कुछ आपके साथ शेयर कर रही हूँ। छोटी छोटी नेकियां, लोगों की छोटी छोटी मदद, थोड़ी थोड़ी मदद, उनका थोड़ा थोड़ा सा बोझ बांटना ये बहुत ज़रूरी है। इस सिलसिले में जो है आज फिर एक बच्ची की शादी के लिए ये कुछ सामान मैंने जमा किया है, वो आपके साथ में शेयर कर रही हूँ। ठीक है। तो ही जेके शयूं तव्हां ॾिसो था, डिटेल तव्हांखे ॾेखारियां थी मां। हिन पासे भी कुछ पयूं आहिनि। त इहे सभु मुख़्तलिफ़ माण्हुनि जे तरफ़ां आहिनि। किन पैसा ॾिना आहिनि, किन सामान ॾिनो आहे। ऐं जेको सामान हिते आहे, कुझु कपिड़ा आहिनि, उहे कुझु पैसनि मां वरिता विया आहिनि, उन्हनि ई चंदे जे जमा थियल पैसनि मां। यहाँ से मैं शुरू करती हूँ अनस्टिच्ड। अच्छा, पहले ये स्टिच्ड है। एक नया ये ब्रांड न्यू किसी ने लेकर दिया है। सूट है ये, बेहतरीन एक सूट है। उसके बाद एक ये है बनारसी टाइप लॉन है ये एक सूट है अनस्टिच। ठीक है। ही हिकिड़ो चुनरी जो लॉन जो 3 पीस सूट आहे। ही भी चुनरी टाइप लॉन जो 3 पीस सूट आहे। ही कॉटन ऐं नेट मिक्स आहे। ठीक है। ये एक सूट किसी ने दिया है। ये लिलन का है, एम्ब्रॉयडर्ड। ये थोड़ा खादी टाइप है कुछ। ऐं उन खां अलावा ही आहिनि सिबियल कपिड़ा। ही शादियुनि जा कपिड़ा जेके हिकु हिकु दफ़ो 2 दफ़ा पातल ऐं उन खां पोइ कंहिंखे यूज़ में न आहिनि, त उन्हनि जेको आहे रखण जो फ़ाइदो न आहे। इन करे बहितर आहे त कंहिंखे उहे मिली वञनि। ही बि कपिड़ा जेके आहिनि, तव्हां यकीन कयो त हिन जा पाचा ॾिसी मूंखे ख़बर पई त ही त पातल ई कोन्हनि। बुकरम जो है इतना कड़क है कि लगता ही नहीं कि ये शायद किसी ने पता नहीं पहने भी हैं कि नहीं पहने। ही ॾिसो हिकिड़ो बहितरीन सूट आहे, शरारो टाइप आहे या लहंगो चोली आहे। ही हिकिड़ो ज़बरदस्त सूट आहे। त इहो हूंदो आहे जो शादी वारनि घरनि में रुगो कुंवार त न आहे न, उन सां गॾु ॿिया बि घणेई आहिनि, उन्हनि खे बि कुझु न कुझु खपे थो। त ईअं असांजा कपिड़ा इहे उन्हनि ॾे बि वेंदा। ही वॾो हिकिड़ो टॉल आहे जेंट्स जो। ही नंढियो मीडियम साइज़ लेडीज़ साइज़ जो सम्झो। 2 ही डबल बेड जूं चादरूं आहिनि। ॾाढा इन्हनि जा प्रिंट बि प्यारा आहिनि, कलर्स बि सुहिणा आहिनि। हिकिड़ो ही हैंडबैग आहे नओं। ऐं अॻियां तव्हांखे कुझु ही हेयर क्लिप्स नज़र ईंदा। उन खां सवाइ ही हिकिड़ो ॾाढो हैवी क़िस्म जो सिबियल ड्रेस ही कंहिंजे तरफ़ां आयो आहे। ठीक है। तमामु हिन ते भारी कमु थियल आहे, वॾो हैवी ड्रेस आहे। सो इहे कुझु माण्हुनि जे तरफ़ां आहिनि। कुझु ही स्टिच्ड ऐं कुझु अनस्टिच्ड। ठीक आहे। सो इहे सभु उन कुंवार ॾे वेंदा। उन खां सवाइ थांवनि में जेको कुझु मूं जमा कयो आहे, ही मग आहिनि 6, ॾाढी सुठी वॾी साइज़ जा ऐं सुठी क्वालिटी जा। इन्हनि सां मैचिंग में वरी मूं ही चांहि जो थर्मास वरितो। ठीक आहे। उन खां पोइ ही वॉटर सेट बि मूंखे ब्लू में ॾाढो सुठो लॻो, ॾियण जहिड़ो लॻो कंहिंजी शादीअ में। ऐं हे उहा छोकिरी आहे जंहिंजा न माउ पीउ हिन, कोई बि न अथसि, पूरी यतीम आहे। उनखे पंहिंजी नानी आहे, बेवा उन सां रहे थी। उन जे लाइ मूं इहे सामान जेको आहे गॾु कयो आहे। उनखे ॾियण वारो अलाह खां सवाइ ॿियो कोई न आहे। हीउ हिकिड़ो ट्रे सेट आहे। हीउ बि मूंखे ॾाढो कलरफुल ऐं प्यारो ऐं ॾाढो यूज़फुल लॻो। उन खां पोइ हीउ मसाला बॉक्स आहे। इहे नंढियूं नंढियूं शयूं। ही त मूंखे 150 में मिलियो। ही बास्केट जो सेट आहे, इहो बि 150 में मिलियो। ही प्यालनि जो सेट आहे, हे बि 150 में मिलियो। सस्ती शइ आहे पर कम जी शइ आहे। इन लाइ मां इहे हिननि जे लाइ ज़रूरु वठंदी आहियां। हीउ हिकिड़ो फ्राइंग पैन आहे। उन खां पोइ 3 देॻड़ियुनि जो इहो सेट आहे ऐं हिकिड़ो स्टील जो थाल आहे। ऐं हीउ देॻड़ियुनि सां गॾु जेको कुझु बि खपंदो आहे ज़रूरी सामान, उहो आहे। चक्रो वेलण आहे ऐं अॻियां बि कुझु शयूं आहिनि जेके मां तव्हांखे ॾेखारियां। ऐं हिते ॾिसो ही दॿा पिया आहिनि, थेलियूं, ॿोरियूं, इन्हनि सभिनी मूंखे पैक करिणो आहे इहो सामान। ऐं हीअ आहे हॉट पॉट जो सेट। हिनखे मां खोलियां, हा खुलियो ई पियो आहे। हीउ 3 पीस हॉट पॉट जो सेट आहे। हीउ हुन सां मैचिंग में वाटर कूलर आहे हिकिड़ो। कंप्लीट सेट न पियो मिले, इन करे असां इहो ई वरितोसीं। ऐं हीअ आहे प्लास्टिक जो हिकिड़ो डिनर सेट। कॉमन आहे शइ पर केॾी कम जी आहे। ऐं सॼा हिन में पीसिस आहिनि। छा छा लवाज़मात हूंदा आहिनि हिन में, के त एक्स्ट्रा खां बि अजाइब हूंदा आहिनि, पर बहरहाल ॾियणी आहे वीचारी। ऐं असां अगरि इहो सोचूं त पंहिंजी औलाद खे असां छा छा न ॾियूं जेकर। ठीकु आहे न। उन खां सवाइ हिते काफ़ी कपिड़ा जमा थियल आहिनि। हीअ बि मुंहिंजा वेंदा चैरिटी में, मुख़्तलिफ़ घरनि में, मुख़्तलिफ़ फैमिलीज़ ॾे। हीअ पर्स आयल आहे किथां, त मूं हिते रखियो आहे। तो ये सारी जो चीज़ें हैं, ये सब ने थोड़े थोड़े पैसे निकाले हैं, किसी ने सामान निकाला है, कुछ इसमें से उन पैसों में से ख़रीदी गई हैं जो हमने चंदा जमा किया। तो मैं हमेशा यही सोचती हूँ कि क्या हम अपनी बेटियों को शादियों में सिर्फ इतना सा देंगे, कभी भी नहीं।
तो किसी की बेटी के लिए हम इतना सा तो कर सकते ना। त ही महिनत आहे, कमु आहे, मुहबत आहे, जेको बि आहे अलाह क़बूल करे उन्हनि सभिनी ॾियण वारनि जो जेके मदद कनि था। अल्लाह उन सब की नेकी कबूल करे जो मेरे साथ हेल्प करवाते हैं या जो अपने अपने तौर पे अपने अपने एरिया में अपनी अपनी जान पहचान में काम कर रहे हैं, उन सब की ये नेकियां अल्लाह कबूल करे। मां तव्हां सभिनीनि जी शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजे चवण ते पंहिंजो पैसो पंहिंजी क़ीमती शयूं कढी ऐं मूंखे तव्हां ॾियो था ऐं मूं ते एतबार कयो था। अल्लाह से इंशाअल्लाह भरम क़ाइमु रखे मुंहिंजो बि तव्हां सभिनी जो बि, त असां इहो सिलसिलो ईअं जारी रखी सघूं। सो इहे शयूं हाणे पैक थींदियूं, उन खां पोइ इहे पहुचाइबियूं। सो मुंहिंजे ख़्याल में त बहितर इहो ई आहे। ऐं चवंदा आहिनि त ॾिनो ॿनो आहे, जेको असां ॾियूं था अल्लाह जे नाम ते उहो ई असांजे अकाउंट में जमा थो थिए। जो कुछ हम अल्लाह के नाम पे अल्लाह की राह में देते हैं वो ही हमारे लिए आखिरत के लिए हमारे अकाउंट में जमा होता है। तो बेहतर यही है कि अपने अब छोटे छोटे से ग्रुप बना लें अपने रिश्तेदारों में, अपने दोस्तों में, फैमिली में, ताकि हम सब जो है लोगों की मदद कर सकें। एक इंसान कुछ नहीं है, एक इंसान कुछ नहीं कर सकता, लेकिन 2-3 लोग मिलके कुछ लोगों की छोटी सी तकलीफ़ें दूर कर सकते हैं, तो ये बहुत ज़रूरी है। हाँ ही जेतिरो भी सामान आहे अलाए शायद कोई 12-15 हज़ारनि जो हुजे टोटल, पर कंहिंजी केॾी वॾी मुश्किल आसान थी वई। ठीक है, जितना भी सामान है थोड़ा थोड़ा सबके घरों से निकला है, पैसा हो या चीज़ हो, लेकिन किसी बच्ची की जो कि बिल्कुल ही नाउमीद और मायूस है, जिसका कोई भी नहीं है, उसकी एक बेवा नानी है बस, तो उसके लिए ये कितनी बड़ी बात होगी कि उसके लिए इतनी सारी चीज़ें जमा हो रही हैं। खुश रहिए, आबाद रहिए, इस तरह के काम करते रहिए, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे माण्हुनि सां प्यार कयो ऐं ख़िदमत जो जज़्बो धारियो। अल्लाह जी राह में नेक कमु ज़रूरु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।